मकानी चूंडुनि जे पहिरें मरहले में टंडवादम म्यूनिसिपल कमेटी ते थियल चूंड में 23 मां 21 वार्डनि ते पीपल्स पार्टीअ कामयाबी हासिल करे वरिती आहे। वार्ड नंबर 1 ते पीपीए जे मलक मोहम्मद इस्माइल एसयूपी जे असलम मलूकाणी खे शिकस्त ॾेई कामयाबी माणी। वार्ड नंबर 2 ते पीपीए जे दीन मोहम्मद मरी एसयूपी जे राजा खान मलूकाणीअ खे शिकस्त ॾिनी। वार्ड नंबर 3 ते राजा ज़हूर जंहिंजो तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे एसयूपी जे सिकंदर अली खे शिकस्त ॾेई कामयाबी माणी। वार्ड नंबर 4 ते पीपीए जे शहज़ाद अहमद चिश्तीअ एमकेएम जे खान मोहम्मद मासूम खे शिकस्त ॾिनी। वार्ड नंबर 5 ते शहबाज डोगर जंहिंजो तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे मोहम्मद नोमान खे शिकस्त ॾेई कामयाबी माणी। वार्ड नंबर 6 ते पीपीए जे अनवर अब्बासीअ जीडीए जे हाजी रशीद खे शिकस्त ॾिनी। वार्ड नंबर 7 ते पीपीए जे ताज मोहम्मद मलिक जीडीए जे मेहर खान पठान के शिकस्त ॾेई कामयाबी माणी। वार्ड नंबर 8 ते पीपीए जे राणा जुल्फ़कार अली एमकेएम जे हाफ़िज़ मोहम्मद नियाज़ के शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 9 ते पीपीए जे अब्दुल हक राजपूत एमकेएम जे सगीर अहमद के शिकस्त ॾिनी। वार्ड नंबर 10 ते पीपीए जे इम्तियाज़ अहमद आरई नून लीग जे हबीब आरिफ के शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 11 ते भी पीपल्स पार्टीअ जो मलिक जुल्फ़कार अली कामयाब थियो। वार्ड नंबर 12 ते पीपीए जे शाहिद बलोच एमकेएम जे आसिफ चंद्रीगर के शिकस्त ॾेई कामयाबी माणी। वार्ड नंबर 13 ते लाला उमेर जंहिंजो तालुक़ु पीपल्स पार्टीअ सां आहे पीटीआई जे ज़फ़र खान गंडापुर के शिकस्त ॾिनी। वार्ड नंबर 14 ते पीपीए जे लाला अयूब खान आज़ाद उम्मीदवार इमरान अंसारी के शिकस्त ॾिनी। वार्ड नंबर 15 ते पीपीए जे हाजी सलाउद्दीन अंसारीअ एसयूपी जे शफ़ी मोहम्मद साद के शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 16 ते पीपीए जे मलिक जुल्फ़कार रोशन जमात इस्लामी जे मोहम्मद अदील मारूफ के शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 17 ते पीपीए जे ग़ुलाम मोहम्मद मेमण जमात इस्लामी जे कामरान अज़ीज़ गोरीअ के शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 18 ऐं 19 जो नतीजो इलेक्शन कमीशन तरफ़ां रोकियो वियो आहे। वार्ड नंबर 20 ते पीपीए जे अमर ख़ास के लिए आज़ाद उम्मीदवार मोहम्मद अशरफ पंवर के शिकस्त ॾेई कामयाबी हासिल कई। वार्ड नंबर 21 ते पीपीए जो आमिर जूने बिना मुक़ाबले कामयाब थियल आहे। वार्ड नंबर 22 ते पीपीए जे ग़ुलाम मोहम्मद राजपूत टीएलपीए जे आबिद हुसैन चिश्तीअ खे शिकस्त ॾेई कामयाबी माणी, जॾहिं त वार्ड नंबर 23 ते पीपीए जो मज़हर जूने बिना मुक़ाबले कामयाब थियल आहे।